ताज़ो असांजे फैज़ामंद फैज़ जो किताबु आयो आहे सिंधी तर्जुमो। मूंखे हुकुम थियो त तव्हां फैज़ामंद फैज़ जा ॿ सिंधी के बि गज़ल हुजनि या गीत हुजनि नज़म हुजनि उहो तव्हां सां ॿुधूं था असांखे ॿुधायो कल्चर डिपार्टमेंट जी तरफ़ां। पोइ इतफ़ाक़ इहो थियो त ताज़ो बि राति जी मूं इहा ॻाल्हि कई त जॾहिं सिंध फेस्टिवल थियो त उन में मूंखे ॻाल्हि न वणी छो त सिंधी फ़नकारनि सां जेतिरी जाती थी सॼो पंजाब जो फ़नकारनि जी पाण में का अहिड़ी अदावत न आहे, पर सरकार अहिड़े नमूने फ़नकारनि खे प्रमोट करे थी जो पंहिंजे सूबे जे फ़नकारनि खे छॾे ॿिए सूबे जे फ़नकारनि खे अपग्रेड करे थी, उन्हनि खे दुनिया घुमाए थी। मूंखे एतिरो शौक़ु कोन हो, पर उन दड़े जो छा नास थियो, पंहिंजे कल्चर जो छा नास थियो, उन सिंध कल्चर जे नाले में सुपरमैन जो पेज ठाहियो, पंजाब जे फ़नकारनि खे ॻाल्हायो, नचरायो, अजरक जूं चटनियूं अजरक जूं अंगियूं ठाराए मूंखे ॻाल्हायो। उन ॾुख जे करे पोइ मूं फैज़ामंद फैज़ जे इन प्रोग्राम जे लाइ मूं इनकार कयो त मां न ॻाल्हाईंदुसि, छो त कल्चर डिपार्टमेंट करे थी। कल्चर डिपार्टमेंट सां मुंहिंजो इन ॻाल्हि में इख़्तिलाफ़ आहे, मां न कंदुसि प्रोग्राम। पर फैज़ सां छाकाणि त फैज़ शाइर आहे ऐं उन शाइर सां या उन जे ॿोली सां या उन जी महिनत सां असांजो को एतिराज़ु कोन्हे। सरकार सां एतिराज़ु हो जेको मूं पंहिंजो इस्टेब्लिश कयो फैज़ जो उहो गज़ल जेको आहे मूं ॿुधायो। ऐं इतफ़ाक़ सां हीअ गज़ल असांजो उस्ताद बि ॻाईंदो हो, उस्ताद अबाब खां जैतबाद में। असां तॾहिं सम्झंदासीं त फैज़ामंद फैज़ जो कलाम हीअ असां सम्झंदासीं फैज़ बख़्शापुरी जो कलाम राज़ उल्फत छुपा के देख लिया दिल बहुत जला के देख लिया, असां सम्झंदासीं फैज़ बख़्शापुरी जो आहे। पोइ असांजो उस्ताद बि ॻाईंदो कोटिया रेडियो खां। पर हीअ जॾहिं मां सिंधीअ में हिनखे ॾिठो त इमदाद त वरी कमाल इहो कयो आहे त जेका हुनजी ज़मीन आहे, जेको फैज़ जो गज़ल जो जेको वज़न आहे, अयाज़ इन पंहिंजे इमदाद पंहिंजो वज़न बि मुक़ररु कयो आहे। पंहिंजे वज़न सां अञा वधीक लुत्फ़ अचे थो ऐं लॻे थो ॼण सिंधी कलाम आहे। इहो गज़ल जो जेको अंदाज़ आहे, जेको इमदाद तर्जुमो कयो आहे, कमाल तर्जुमो कयो आहे। राज़ उल्फत छुपा के देख लिया, हुनजो वज़न न बीहारियो आहे, राज़ उल्फत जो लिकाए बि ॾिसी वरितोसीं। Story